बॉलीवुड जे किंग शाहरुख खान ऐं संदसि घरवारी गौरी खान जी शादीअ खे 30 साल खां वधीक अरसो थी चुको आहे। हिननि जी शादीअ जी कहाणी मिसाली शादी जी आहे, जेका मुहबत, एतमाद ऐं वफ़ादारीअ ते ॿधल आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त हिननि जी शादीअ जे शुरूआती ॾींहनि में हिक मैगज़ीन ॿिन्ही विच में हिकु तकरार पैदा करणु शुरू करे छॾियो हो। 1923 में जॾहिं शाहरुख खान ऐं जूही चावला जी फिल्म डर रिलीज़ थी त इन फिल्म सां ॿिन्हीअ खे घणी शोहरत मिली। हिन फिल्म में शाहरुख खान हिक चरियाण आशिक जो किरदारु अदा कयो हो, जेको जूही चावला जे इश्क में चरियो थी पवंदो आहे। फिल्म जी कामयाबीअ खां पोइ हिक मैगज़ीन फिल्म में शोहरत जो ग़लति इस्तेमालु कयो ऐं ख़बर शाया कई त शाहरुख खान ऐं जूही चावला विच में लाॻापा आहिनि ऐं शाहरुख खान पंहिंजी ज़ाल सां ठगी करे रहियो आहे। इन ख़बर ते शाहरुख खान तपी बाहि थी वियो ऐं हुन ख़बर शाया कंदड़ मैगज़ीन जी ऑफिस पहुची भञ राह कई। इन वाक़े जो इंकशाफ संदसि ज़ाल गौरी खान हिक इंटरव्यू में कयो। हुन चयो त शाहरुख खान इन ख़बर खे तमामु घणो सीरियस वरितो ऐं मैगज़ीन खे सबक़ सेखारण लाइ संदन ऑफिस वञी भञ राह कई। शाहरुख खान ऐं जूही चावला जी दोस्ती इन वाक़े सां मुतासिर न थी। ॿिन्ही इन ख़बर खे नज़रअंदाज़ कयो ऐं कम में मसरूफ़ थी विया। हिननि बॉलीवुड में गॾु केतिरियूं ई फिल्मूं कयूं ऐं इहा जोड़ी कामयाबु रही। हिननि हर ॾुखिये वक़्त में हिक ॿिए जो साथ ॾिनो। इन मां इहो सबक़ मिले थो त कूड़ियुनि ख़बरुनि ते ध्यानु न ॾियणु घुर्जे, पर मुहबत ऐं एतमाद खे मज़बूत रखणु घुर्जे। शाहरुख खान ऐं जूही चावला बि ईअं ई कयो ऐं शाहरुख खान जी ज़ाल बि पंहिंजे मुड़ुस ते एतमाद कयो।